कराची में अॼु किथे हल्की तो किथे विचोली बरसात जो इम्कान। मौसमियात मूजिब शहर में ईंदड़ 24 कलाकनि में मौसम जुज़वी झुड़ाली ऐं घिमियल रहण जो इम्कान। शहर में घटि गर्मी पद 27 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड थियो। वध खां वधि गर्मी पद 32 खां 34 डिग्री सेंटीग्रेड ताईं रहण जो इम्कान आहे। शहर में ओलह खां 10 किलोमीटर फी कलाक की रफ्तार सां हवाऊं घुली रहियूं आहिनि। अमेरिका जी पाकिस्तान में दहशतगर्द हमले की मज़म्मत। अमेरिकी पड़ी खाते के तर्जमान मैथ्यू मिलर जो चवणु आहे त अमेरिका पाकिस्तान में गुज़िरियल हफ़्ते थियल हमलन की मज़म्मत करे थो। हमलन में सिक्योरिटी एहलकार समेत आम शहरन के निशानो बणाए पियो। पाकिस्तानी अवाम के दहशतगर्दन हथा तमाम वॾो नुक़सान थियो। इलाक़ाई सलामती के ख़तरन के मोड़ण लाइ अमेरिका पाकिस्तान जो गॾियल मुफ़ाद आहे। दहशतगर्दी के खिलाफ जंग में पाकिस्तान सां गॾु बीठल आहियूं। चीनी वज़ीर आज़म ईंदड़ महीने पाकिस्तान जो दौरो कंदो। ली छांग 14 अक्टूबर ते पाकिस्तान पहुचंदो। चीनी वज़ीर आज़म शंघाई सहकार तंजीम जे इजलास में शिरकत कंदो। चीनी वज़ीर आज़म जे दौरे दौरान मुख़्तलिफ़ अहम मुआहिदनि ते सहीअनि जो इम्कान। रूस और यूक्रेन में फौजी इदारे ते मिसाइल हमलो। 51 ॼणा मारिजी विया, 235 ज़ख़्मी। यूक्रेनी हुकूमत जो चवणु आहे त रूस फौजी इंस्टीट्यूट ते ॿिनि मिसाइलनि सां हमलो कयो। यूक्रेनी सदर ज़ेलेंस्की जी मज़म्मत चयाई रूस खे इन हमले जो जवाब ॾिनो वेंदो। सदर ज़ेलेंस्की पंहिंजे डिप्टी चीफ ऑफ स्टाफ खे बरतरफ़ करे छॾियो। गजा में कॉलेज और रिहायशी इलाक़नि ते इसराइल की बमबारी। 9 फ़लस्तीनी शहीद। गजा में इमदाद की मुंतज़िर हथे खाली फ़लस्तीनी ते बमबारी। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 40 ॼणा शहीद थी विया। ओलह वारे इलाइक़नि में ऑपरेशन एक हफ़्ते खां जारी। 2 ॿारनि समेत 33 फ़लस्तीनी शहीद, 4 सहाफ़ी ज़ख़्मी। यरगमालियुनि की बाज़ाबी में नाकामी ते इसराइली अवाम जो 3 ॾींहं बि एहतजाज जारी।